अहम ख़बर मां खेॾियूं तवानाई वारे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो आहे त पीपीए जो लॉन्ग मार्च ॾिसी हुक्मराननि जूं ॼंगूं ॾकी रहियूं आहिनि। तव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। सूबाई वज़ीर पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त अवामी लॉन्ग मार्च काफ़िलो बिलावल भुट्टो जी क़यादत में इस्लामाबाद ॾांहुं रवाना आहे। हुन चयो त वज़ीर आज़म घबराहट जो शिकार थी वियो आहे, खेसि ॿियनि पार्टियुनि जी क़यादत जी तबियत ऐं अयादत जो ख़्यालु अची वियो आहे। इम्तियाज़ शेख चयो त पंजाब जे अवाम बिलावल भुट्टो जी तारीख़ी आजिया करे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी आजिया जी यादि ताज़ी करे छॾी आहे। हुन चयो त अवामी लॉन्ग मार्च इस्लामाबाद पहुचण ते क़ौम खे वॾी ख़ुशख़बरी ॿुधण लाइ मिलंदी। अवांखे आगाह करे रहिया आहियूं। तवानाई वारे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो आहे त पीपीए जो लॉन्ग मार्च ॾिसी हुक्मराननि जूं ॼंगूं ॾकी रहियूं आहिनि। सूबाई वज़ीर पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त अवामी लॉन्ग मार्च काफ़िलो बिलावल भुट्टो जी क़यादत में इस्लामाबाद ॾांहुं रवाना आहे। हुन चयो त वज़ीर आज़म घबराहट जो शिकार थी वियो आहे, खेसि ॿियनि पार्टियुनि जी क़यादत जी ऐं अयादत जी ज़रूरत जो ख़्यालु अची वियो आहे। इम्तियाज़ शेख चयो त पंजाब जे अवाम बिलावल भुट्टो जी तारीख़ी आजिया करे शहीद बेनज़ीर भुट्टो जी आजिया जी यादि ताज़ी कराए छॾी आहे। हुन चयो त अवामी लॉन्ग मार्च इस्लामाबाद पहुचण ते क़ौम खे वॾी ख़ुशख़बरी ॿुधण लाइ मिलंदी।